सिंधी मीडिया जे ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां आल सिंध संगीतकार एसोसिएशन ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे सदर अली सन ख़ासखली पारां काज़ी अहमद में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई। हिन मौक़े ते धनीबख़्श कलोई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां आसा तरफ़ां सिंध अमण जी सकाफ़त खे भरपूर भेटाक पेश कंदे फ़ख्रु महसूस करे रहिया आहियूं। हुननि चयो त सिंधी मीडिया ऐं इमामी आवाज़ ग्रुप जा थोराइता आहियूं जेके असांजे प्रोग्राम में कई आया आहिनि। प्रोग्राम में मौजूदु फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए कचहरी में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk